अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान तरफां मिनिस्ट्री ऑफ डिफेंस में फेडरल गवर्नमेंट में तमाम ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ BPS 1 खां वठी BPS 18 ताईं जी जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जंहिंमें डिप्टी डायरेक्टर्स, असिस्टेंट डायरेक्टर BPS 17, सब इंस्पेक्टर BPS 14, सुपरवाइज़र असिस्टेंट BPS 15 मीन्स तक़रीबन हर ग्रेड जी जॉब आहे BPS 1 खां वठी BPS 18 जे लाइ। ही तव्हां स्क्रीन ते एडवर्टाइज़मेंट ॾिसी रहिया आहियो। हर एडवर्टाइज़मेंट ऐं हर जेका जॉब अपॉर्चुनिटी आहे उन जे साम्हूं उन जी डेज़िग्नेशन, उन जो ग्रेड ऐं उन जी जेका रिक्वायर्ड क्वालिफिकेशन, एक्सपीरियंस ऐं एज लिमिट आहे उहा लिखी वई आहे। तव्हां क्लियरली अंडरस्टैंड करे सघो था। जीअं पाण ॻाल्हि कयूं, डिप्टी डायरेक्टर जे लाइ मास्टर्स डिग्री रिक्वायर्ड आहे ऐं उन खां अलावा 25 खां 40 साल हुन में एज रिक्वायर्ड आहे ऐं मेरिट कोटा ही ॿुधाई वई आहे। इन सभिनी खां घणियूं जेके जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उहे असां वटि आहिनि सब इंस्पेक्टर जूं। इन में सिर्फ़ु 14 ईयर ऑफ एजुकेशन रिक्वायर्ड आहे ऐं 18 खां 30 साल हिन में एज लिमिट आहे। उन खां अलावा सिक्योरिटी सब इंस्पेक्टर आहे, इन में बि सेम 18 खां 30 साल आहे ऐं अपर डिवीजन ऐं लोअर डिवीजन क्लर्क आहे। इन में बि तक़रीबन 45 पोस्टूं आहिनि, लोअर डिवीजन क्लर्क जूं 35 ऐं अपर डिवीजन क्लर्क जूं। त पूरे पाकिस्तान मां कैंडिडेट अप्लाई करे सघनि था। अप्लाई करण जी जेका लास्ट डेट आहे उहा 1 मार्च 2026 आहे ऐं अप्लाई करण जे लाइ तव्हां recruitments.com.pk ते वञी अप्लाई कंदा। सिर्फ़ु तव्हां ऑनलाइन अप्लाई कंदा, तव्हांजो अप्लाई थी वेंदो। उन खां पोइ जेका अप्लाई करण जी फ़ीस आहे उहा 2500 रुपया फॉर 18 एंड 17 ग्रेड जे लाइ, 2000 रुपया फॉर 16 to 14 ग्रेड जे लाइ ऐं 1600 रुपया 9 to 13 ग्रेड जे लाइ, 1200 रुपया BS 7 जे लाइ ऐं 800 रुपया जेको आहे BS 1 to 6 जे लाइ आहे। तीअं तव्हां ऑनलाइन लिंक वन जे थ्रू तव्हां चालान पे कंदा, जंहिंमें तव्हां ईज़ी पैसा, जेस कैश, यू पैसा, TCS एक्सप्रेस काउंटर, त तव्हां कंहिं बि ज़रिए अप्लाई करे सघो था। हाणे अप्लाई जी ॻाल्हि कजे, जीअं तव्हां हिन लिंक ते क्लिक कंदा त तव्हां मिनिस्ट्री ऑफ डिफेंस जी वेबसाइट ते अची वेंदा। ही तव्हां ॾिसी सघो था recruitment.com मिनिस्ट्री ऑफ डिफेंस। इन में ही एडवर्टाइज़मेंट आहे, तव्हां एडवर्टाइज़मेंट ॾिसी सघो था। हिते क्लिक हेयर करे अप्लाई कंदा। जीअं ई अप्लाई कंदासीं त हिते तव्हां अची वेंदा। सभिनी खां पहिरियां तव्हां साइन अप कंदा। हीअ स्टेप्स ॾिना आहिनि: रजिस्टर एंड लॉगिन, फिल द एप्लीकेशन फॉर्म, अप्लाई द डिज़ायर्ड पोस्ट एंड प्रिंट चालान तव्हां करे। त हिन में सभिनी खां पहिरियों तव्हां पंहिंजो CNIC ऐं हिते बि CNIC इंटर कंदा ऐं पंहिंजो पासवर्ड लिखंदा। हिते तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर ॾींदा, तव्हां साइन अप थींदा। साइन अप खां पोइ तव्हां साइन इन करे, जीअं आम एप्लीकेशन फॉर्म हूंदो आहे जंहिंमें पंहिंजी बायोडेटा, एजुकेशनल स्टेटमेंट ऐं उहो तव्हां ॾेई करे तव्हां अप्लाई करे सघो था। उमेदु था कयूं तव्हांखे इन्फॉर्मेशन मिली वई हूंदी। मिनिस्ट्री ऑफ डिफेंस में तमामु ज़बरदस्त जॉब अपॉर्चुनिटीज़ आयूं आहिनि। मज़ीद इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो वहाँ ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।